तो भा छा त ज़मानो अची वियो आहे। गुरुद्वारे वारा प्रसाद बि हथ में था ॾियनि, तो नहीं गुम करे छॾिया अथऊं। केले जा टुकर टोटल आहिनि 11। हाणे चइनि प्लेटुनि में कीअं विरायां? कंहिंखे त हिकु टुकर घटि ॾियणो पवंदो न। तो भा हाणे कंहिंखे हिकु टुकर घटि ॾियां, इहा बि मुसीबत आहे। हे भॻवान, रोज़ वञनि था प्रसाद घटाईंदा। हाणे मां सॼे घर जो खाधो हलायां त हलायां किथां? हे भॻवान, 4 भेरा वञा थो त चवनि था त तूं 2 भेरा अॻु में वठी चुको आहीं। एॾो ध्यानु था रखनि, ठहनि थो। सूफ जा 2 टुकर हिते, 2 टुकर हिते, 2 टुकर हिते। छा थियो? छा थियो बाबा? छा थियो एॾो? अरे छा थियो? आसमान गिरी पियो? छा थियो? ये चिल्लाई छो थी? डैडी, लल्लू खे लेडीज एसोसिएशन वारा खणी विया आहिनि। छो? वो चवनि पिया लल्लू खे शादी करनी है। दिस इज अ एक्चुअल अत्याचार ऑन विमेन। अरे बाप रे, हाणे वरी कोर्ट कचहरी जा चक्कर मारना पवंदा। असल देवारो ही निकरी वेंदो। There's another problem, Dad. अरे छा थियो? दौलत के पुलिस अरेस्ट करे वई आहे। हां, वो चवनि पिया दौलत एयरपोर्ट ते दाल पकवान जो गाडो लगाए वेठो है। दाल पकवान जो गाडो? वरी भी कोई त धंधो शुरू कई न। पर हुआ बि पुलिस वारा दौलत खे पाण वटि हिकु ॾींहं खां वधीक रखी कोन सघंदा। हुनजी बक बक ॿुधी करे परेशान थी वेंदा, ॿाहिरि फिटो करे छॾींदसि। तूं काई चिंता न कर, 2 वेला पाण खाधो बचंदो। Dad, टी बि प्रॉब्लम आहे। वरी छा थियो? तुंहिंजी भाॼाईअ ताजमहल होटल मां खाधो घुरायो आहे छा? न डैड, भाभीअ जी मां, भेण ऐं भाउ अची विया आहिनि। वो बि 3 महीननि जे लाइ। अरे Yes! Yes! I'm a great actress. मां कंहिंखे बि बेहोश करे सघंदसि। ऑन कैमरा, ऑफ कैमरा। अरे तुझी बेकार एक्टिंग ॾिसी करे त कोई भी बेहोश थी वेंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी जो चङे भले माण्हू जी दिलि बि बीहजी वञे। 1000 भेरा सम्झायो थी मैं शुभ शुभ ॿोलींदी कर, वा त मां वाई त सणाई कढ। ऐं मथां वरी तुंहिंजी भाॼाईअ जी बेकनि जी ॻाल्हि, उहा त असुल न कंदी कर, किथे तुंहिंजी वात वाई सच न थी पए। तो बा कंहिंखे पैसनि जो को कदुर ई कोन्हे। Daddy, I was just practicing. Take a chill pill. अरे वाट चिल पिल, हिते दिलि में धक धक पई थिए। तव्हां न सम्झंदो बाबा, तव्हांखे पैसनि जो को कदुर ई कोन्हे। तूं वञ बाबा, मूंखे मुंहिंजो कमु करण ॾे वञ। 2 टुकर सूफ जा हिते रखिया, 2 टुकर सूफ जा हिते। अरे पर हीअ छोकिरी जो वेंदे वेंदे एॾो अशुभ ॻाल्हाए वई आहे, सो बि वरी अशुभ माण्हू जे बारे में दिलि में त धुको थी पियो। हाणे वञी करे ॾिसणो पवंदो त उहो अशुभ माण्हू किथे सचपच में को अशुभ कमु करे त कोन रहियो आहे। ॾिसां मुंहिंजी सिकी लधी कुंवार छा पई करे। हे भगवान, वरी टेंशन। हाँ, 3 पिज़्ज़ा, 3 बर्गर, 2 बिह मसाले वाले और 2 बिरयानी, 4 मैसूर मसाला डोसा और 1 फ्राइड राइस। ठीक है, इतना ऑर्डर तैयार करो, बाकी मैं मेनू देखकर बताती हूँ। हाँ हाँ। रखो फोन। अरे फोन छो कटे वे? अञा मेनू एॾो ऑर्डर कयो अथई। अरे ख़बर अथई हेॾे खाधे जो बिल घणो ईंदो? सच सच ॿुधाए कुमार, तुंहिंजे पेके घर मां केरु केरु अची करे स्टेशन ते इकठो थियो आहे? तव्हांखे केरु चयो मुंहिंजा पेका पिया अचनि? बुखे उन्हनि खे बुख कोन्हे मारणो। बुख? वीचारा मुंहिंजा सिकी लदा पेका, सदोरा पेका, गुरुद्वारे जे प्रसाद सां उन्हनि जो पेट कोन थो भरते। कहिड़ो गुरुद्वारे जो? छा जो प्रसाद? जिसको ॻाल्हि खे न मटाया। बाबा, मुंहिंजा के बि पेका कोन अचण वारा आहिनि। मूं त उल्टो तव्हांजी बचत पे कई। मुंहिंजी बचत? हा, ही सभु खाधो मूं पंहिंजे लाइ घुरायो आहे। हेॾो खाधो तुंहिंजे लाइ? हा, ॾिसो, सुबुह जो नाश्ते में पिज़्ज़ा, पोइ लंच,
पोइ शाम जो चांहि सां पकोड़ा, पोइ वरी शाम जो नाश्तो, पोइ राति जो डिनर, पोइ वरी लेट नाइट डिनर। अलॻि अलॻि फ़ोन करे ऑर्डर ॾियां, इन खां त मूं सोचियो हिकु ई महिल सभु ऑर्डर करे छॾियां। 4 रुपया बचाया फ़ोन जा। ख़बर अथई न खाधे जो बिल घणो ईंदो? काई ज़रूरत कान्हे ॿाहिरां कुझु बि घुराइण जी। जेको खाइणो अथई अंदरि वञी किचन में पाण ठाहे करे खा। बाबा मां पाण ठाहींदसि त घरी वेंदसि। बहस न कर, जीअं चवां थो तीअं कर। वञ अंदरि वञी कमु कर। बाबा मुंहिंजो खाधो। वञ। तोभां लॻे थो युगनि युगनि जी उञायल ऐं बुखायल घर मां छोकिरी वठी आया आहियूं। पैसे जो को क़दुरु ई कोन अथसि। सॼो ॾींहुं रुॻो खाईंदी रहंदी। सम्झ में नथो अचे आख़िर हिन जे खाधे जो कयां छा। शांति वहीं दर खोल। मां लेजी वहीं ना दर खोल। मूं हाणे ही नेल पॉलिश लगाई है, ट्रांसपेरेंट यू सी। हाणे मायन सां केर पुजी सके। ठीक है, मां तो खोलिया। Hi, I'm Rex. रेक्स बुधुम, रेक्स पे बुधुम। ही रेक्स वरी केरो आइटम है? No, I am Rex. मां हिकु डायरेक्टर आहियां। डायरेक्टर माना फिल्म डायरेक्टर। पक्के बंगलो भाड़े ते वठायो हूंदो। बाबू भी वयो आ ॿाहिर। हलाए भाड़े ते बंगले के। हां सर, तव्हां बिल्कुल सही जगह आया आहियो। हां, तव्हां के हेरो बंगलो पूरी मुंबई में किथे न मिलंदो। बंगलो? हां, बंगलो। मां ये बंगलो तव्हां के रेंट ते ॾेई सघां थो। बिल्कुल वाजिबी अघ में। हां, ऐं हिकड़ी वॾी ॻाल्हि इहा जो न बंगले सां गॾु हीरो फ्री। ॿुधायो कहिड़ो हीरो खपेव? कहिड़ो हीरो खपे? किन तेरा नाम चवन पूरा नाम किन ए पुष्पा आई हेट टीयर्स किन किरण तुम मेरी हो शाहरुख खान किन मैं तेरा खून पी जाऊंगा। न तव्हां ग़लति सम्झी रहिया आहियो। मां एड फिल्म मेकर आहियां। मूंखे हीरो न खपे, हीरोइन खपे। I've been waiting for you since I'm born. Thank God. हिनखे छा थी वियो? कुछ न ये असांजी खानदानी बीमारी आहे। मूंखे छॾे सभिनी खे आहे। छा आहे कि मूंखे हिकु हीरोइन खपे। हीरोइन। मां हिकु एड फिल्म मेकर आहियां। रोज़ तव्हांजे घर अॻियां लंघंदो हुअसि ऐं तव्हांजी दरीअ में ॾिसंदो हुअसि। छा कते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा। तू मुझे दरिया में ताक झाक कंदो है। न तव्हां ग़लति था सम्झो। मां ताक झांक न कंदो हुअसि। मां एड फिल्म मेकर आहियां न त पंहिंजी सुपर मॉडल सो न तव्हां सम्झी न रहिया आहियो। सुपर मॉडल यू नो सुपर मॉडल। त मां केर आहियां? न ही त हिकु रिसर्च जो सब्जेक्ट आहे। What? हा सुपर मॉडल ही छा आहे? तव्हांखे वधीक मिलियो अथव। मूंखे इन खां बि घटि मिलंदो आहे। खाई छॾिया। गॉड मां किथे अची फाथो आहियां। मां सुपर मॉडल जी ॻाल्हि थो कयां। सुपर मॉडल ही आहे मुंहिंजी सुपर मॉडल। शांति मुंहिंजी राणी। हाणे असांजा ॾींहं मटिजण वारा आहिनि।
हाँ हे ॾिस ॾिस मां आहियां तुंहिंजो सेक्रेटरी ऐं तुंहिंजो कैरियर सेट ऐं ॿुध हिन खां पोइ तूं साउथ जे फिल्मुनि में इन्वॉल्व थी वञजांइ साउथ जूं सभु हीरोइनियूं इन ई साइड जूं हूंदियूं आहिनि साउथ ऐं भोजपुरी हिट ई हिट उन खां पोइ असीं भोजपुरी सिंधी फिल्म ठाहींदासीं विथ शांति किटकिताणी तव्हां आहे न इहो सभु सोचणु छॾे ॾियो ऐं पंहिंजो दिमाग़ पंहिंजी फ्लॉप आइडियाज़ जे लाइ बचाए रखो 2 ॻाल्हियूं हिकु त हफ़्ते में वज़न घटाइणो आहे ऐं ॿियो बाबा परमिशन कोन ॾींदा बाबा खे छॾ बाबा खे ख़बर आहे त हुन जो पुटु छा छा करे सघंदो आहे इहा ई त प्रॉब्लम आहे न त उन्हनि खे ख़बर आहे उन्हनि जो पुटु छा छा करे सघंदो आहे अरे मुंहिंजी शांति की शांति मां तोखे चवां छा थो रुगो हिकु हफ़्ते लाइ पंहिंजे खाधे ते कंट्रोल कर छा कंट्रोल कयां मां खाईंदी ई केतिरो आहियां जंहिंखे ॾिस मुंहिंजे खाधे जे पुठियां ई पियो हूंदो आहे अरे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त ही छा ही कटलेट ही वड़ा पाव ही समोसो हैं तूं रुगो हिकु हफ़्तो कंट्रोल कर उन खां पोइ तोखे दुनिया भर जा डिशेस खाराईंदुसि कॉन्टिनेंटल थाई मुगलाई चाइनीज़ रुगो हिकु हफ़्तो कंट्रोल कर ही मौक़ो वरी कोन ईंदो शांत बाबा 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 मूं हुनखे ॾाढो ॾुखियाई सां मञायो आहे बाबा मञी वई आहे त छा थियो असांजे घर जी नुंहुं ऐं मॉडल कॾहिं थी नथो सघे बाबा तव्हां सोचियो त सही जेकॾहिं हूअ स्टार बणिजी वेंदी त घर में लक्ष्मी ईंदी न लक्ष्मी ईंदी त छा थी पियो उहा पंहिंजा पैसा मूंखे थोरे ई ॾींदी अॼु ताईं हुनजे घर वारनि असांखे कुझु ॾिनो आहे हमेशह असांखां वरितो ई अथऊं ऐं मां हूअं बि ॾेती लेतीअ जे सख़्तु बरख़िलाफ़ आहियां पंहिंजी नुंहं खां पैसा कीअं वठंदुसि यू आर एब्सोल्युटली राइट हैं भला घर जी नुंहं खां केरु पैसा वठंदो आहे छा हैं दिस इज रॉन्ग एब्सोल्युटली रॉन्ग डोंट लेट इट वर्क दौलत कुझु कर दौलत न त दर ते ईंदड़ लक्ष्मी मोटी वेंदे कुझु कर बाबा 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 हिकु दफ़ो हूअ मॉडल बणिजी वई न त खाधो खाइण बंदि करे छॾींदी छा खाधो खाइण बंदि करे छॾींदी बंदि सफ़ा पक्का डायरेक्टर ने चयो त जेकॾहिं शांति खे मॉडल थियणो आहे त हुनखे पंहिंजो वज़न घटाइणो ई पवंदो हा यानी कॾहिं सूप त कॾहिं फ्रूट बस त ठीकु आहे इहा एड उहा करे सघे थी पर हुनखे लिखत में ॾियणो पवंदो त उहा सॼो हफ़्तो कुझु कोन खाईंदी डन बाबा डन ईअं त पोइ हलो अंदरि हली एग्रीमेंट ते लिखी ॾे हलो सॼे हफ़्ते जे खाधे जी बचत वार त हाणे मुंहिंजो अॻु में ई देवालो कढी छॾियो आहे घर में कंपटीशन रानी वर्सेस प्रीति ऐश्वर्या वर्सेस करीना ही मां छा पई चवां करीना ओ आई एम सॉरी करीना मां रानी तो वो प्रीति ओह नो वेज दिस कैन बी रानी वर्सेस ललिता पवार हाणे मां हिन ललिता पवार के न खटन ॾींदसि बिकॉज हिन घर में सिर्फ हिकु ई हीरोइन है दैट्स मी सो द वॉर बिगिंस नाउ जल तू जलाल तू आई बला को टाल तू जल तू जलाल तू आई बला को टाल तू जल्दी से इसको पेट में डाल दूं वाह भगवान 3 कलाकनि खां बुखायल आहियां ही छा आहे तोखे ख़बर आहे न बाबा सां एग्रीमेंट कयल आहे खाधो बंदि अरे मुंहिंजी शांति मुंहिंजी सभागी ॾिस तोखे रुगो थोरे ॾींहं लाइ कंट्रोल करिणो आहे तो हिकु दफ़ो सुपरस्टार बणिजी वञ उन खां पोइ मां तुंहिंजे लाइ असुलु खाधे जी फैक्ट्री खोले छॾींदुसि just so delicious Ready? Mami!
ॿिनि ॾींहंनि खां पोइ मिठाण जी शिकिल ॾिसणु मिली आहे। नमकीन छा आहे उहो त भुलिजी वई आहियां, चटपटे जो त स्वादु ई विसरी वियो अथमि। शांति, यू आर ऑन डाइट। भाभी तव्हां खां हिकु क्वेश्चन पुछणो हो। तव्हां हिकु ई टाइम ते 7 रसगुल्ला कीअं खाई वेंदा हुआ? This is my 5th one and I'm so full. हाँ, I know why. I know. Because first I ate 1 pizza, पोइ 2 burger, हुन खां पोइ 2 गुलाब जामुन पियो। हाँ, ऐं हाणे रसगुल्लो त ऑब्वियसली पेट त भरिजी वेंदो न, पर दिल कान भरियो आहे। लेज़ी तरस। छा थियो भाभी? ही आखिरी आहे। हाँ भाभी, लास्ट वन। हिते हिकु बाइट ॾे न प्लीज़। अधु ॾींदसि। हलंदो। ओके। न भाभी, भैया मना कयो आहे। न न न न न। लेज़ी तरस। छा थियो? तोखे भैया जो कसम। भैया? हाँ। ओके। न भाभी, भैया ही मना कयो आहे। नथी ॾेई सघां, प्लीज़। लेज़ी तरस। तोखे राखी साहबन जो कसम। हिकु बाइट ॾे। राखी दीदी, ओ राखी दीदी, सिर्फ तव्हांजे लाइ, सिर्फ तव्हांजे लाइ। ओके। तोखे ख़बर आहे न, तोखे ख़बर आहे न त तूं डाइट ते? भैया तव्हांखे नथो लॻे डाइट खां कुछ फर्क कोन पियो आहे? आई थिंक शी शुड डू सम एक्सरसाइजेस, राइट? एक्सरसाइज? के कराईंदो हिनखे एक्सरसाइज? मैं हूं ना। तूं मैनेज कंदी है? ऑफ कोर्स, मुंहिंजी त भाभी आहे। कम ऑन भैया। भाभी सुभाणे सुबुह जो 4:30 लॻे खाली पेट। भाभी हाणे हीअं कयो ऐं हथ मथे सिधो वियो, ही टंग हेठ हेठ, बेंड ही सिधो। छा पिया कयो? ताकि स्ट्रेच पे अचे। हाँ। किथे किथे पियो अचे? लेग ते। ओके, हाणे हीअं कयो, हीअं पोइ हीअं, पोइ हीअं, पोइ हीअं, हीअं 10 भेरा कयो तेसि ताईं मां बर्गर खाई वठां। वेरी डिलीशियस। वेरी गुड। वरी हेठ। वेरी गुड। गो हेठ मथे, पोइ वरी हेठ मथे। किथे पियो प्रेशर अचे? पेट ते। पेट ते? रॉन्ग पे कयो, वरी कयो। हेठ लेज़ी। स्लो फास्ट, स्लो फास्ट, स्लो फास्ट, स्लो फास्ट। बजो स्लो फास्ट, स्लो फास्ट, स्लो फास्ट। Go down, go down, go up, go down, go up. ललिता पवार। खाराइस, अञा बिस्किट खाराइस। अरे कॾहिं सम्झी नथो, मिखर पई करे मिखरेली। जॾहिं जॾहिं कमु करणो हूंदो अथसि कुझु न कुझु करे पाण खे बीमार करे ईअं बिस्तरे ते सुम्ही पवंदी आहे। कम चोर किथां जी। मिखर कोन पई करे, सचपच बीमार आहे।
3 ॾींहंनि खां खाधो कोन खाधो अथई। 3 ॾींहंनि खां न अरे असांजो 40 रखंदा आहियूं त पूरा 40 ॾींहं कुझु कोन खाईंदा आहियूं, असांखे त कुझु कोन थींदो आहे। तव्हां 40 ॾींहं विर्त रखंदा आहियो पैसा बचाइण लाइ, ऐं मूं हिनखे बीमार, मूं हिनखे बुख मारियो आहे, मूं हिनखे विर्त रखायो आहे पैसा कमाइण लाइ। घणा पैसा कमाया अथई? घणा पैसा कमाए ॾिना अथई? लखें रुपया। अचा त डायरेक्टर खे, पोइ ॾिसो घर जे ॿाहिरां पैसनि जा वण लॻी वेंदा। डायरेक्टर अचे त सही। किथे आहे? किथे आहे वो बेईमान बुड्ढो? किथे आहे? छा बाबा? हाँ, 2 सवन जे चक्कर में 400 चक्कर कटे चुको आहियां। अरे अरे डायरेक्टर साहब तव्हां? तू चुप। हाँ, मुंहिंजा 200 रुपया कॾहिं ॾींदो? हाँ? अरे डायरेक्टर साहब तव्हां बाबा खे बि साइन कयो आहे छा? बुढ़े जे रोल में तू चुप कर। मूं हिन खे साइन न कयो आहे, हिन मूंखे साइन कयो हो 200 रुपए में नकली डायरेक्टर ठहण लाइ। नकली डायरेक्टर? बाबा त छा थिए पियो? 3 ॾींहंनि खां कुंवार खाधो कोन आहे, उहे पैसा त बचा न। हिसाब लॻाए, हुनजो सुबुह जो नाश्तो, मंझंदि जी मानी, शाम जो नाश्तो, राति जी मानी, वरी देरि राति जो ॿी मानी खाईंदी आहे। 250 रुपया बचाया हथ में। कुझु कोन बचायो अथव, हथों नुक़सान करायो अथव। तो वरी कीअं? नकली डायरेक्टर घुरायव। पर मां असली एक्टर आहियां। तू चुप। हिनखे 200 रुपया ॾींदव। ॾिना किथे अथई? अरे त ॾींदोसीं न। हिन डॉक्टर खे 300 रुपया ॾींदो। 200 ऐं 300 500 रुपया। हिन 3 ॾींहंनि खां जेको खाधो कोन खाधो आहे उनजो ॿीणो खाधो उहो खाई चुकी आहे। छो खाधा? पिज़्ज़ा, बर्गर, रसगुल्ला। आई मां मरी वियसि। ऐं हाणे बीमार पई आहे। हाणे भरियो हिन जा बि पैसा, कुल मिलाए करे थिया 1150 रुपया। 1150 रुपया? हा ऐं बचाया अथमि रुगो 250 रुपया। हा। अरे बाप रे। अरे मुंहिंजा 200 रुपया ॾेई मरजो। डॉक्टर साहब हाणे हिते बि संभालियो। 300 रुपया इहो बि ख़र्च वधियो, यानी 1450। हाँ? त साथियो तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल।